रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़ुरान मजीद जेको माण्हू पंहिंजे घर जे अंदरि वेही करे पढ़े थो उन्हनि जा घर रब साईं खे ईअं मालूम थींदा आहिनि जीअं रात जी ऊंदहि जे अंदरि सितारा आसमाननि ते चमकंदा आहिनि। जेके माण्हू पंहिंजे घर जे अंदरि क़ुरान मजीद जी तिलावत कंदा आहिनि उन्हनि जा घर रब साईं खे ईअं जेको आहे नज़र ईंदा आहिनि जीअं राति जे वक़्त जे अंदरि तव्हां असांखे आसमान जे मथां सितारा नज़र ईंदा आहिनि। त क़ुरान मजीद खे ज़ौक़ ऐं शौक़ सां पढ़णु ऐं क़ुरान मजीद खे पढ़ण जा कुझु मसइला ऐं मसाइल बि आहिनि। सभ खां पहिरीं फ़क़ीह हज़रात लिखंदा त जंहिं माण्हू क़ुरान मजीद पढ़ियो या जंहिं क़ुरान मजीद यादि कयो, यादि करण वारे जा फ़ज़ाइल बि वॾा आहिनि ऐं वरी यादि करे विसारण वारे जे मथां अलाह जो अज़ाब बि घणो आहे। हिकु रिवायत जे अंदरि आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अलाह साईं मूंखे पंहिंजी उम्मत जा सभु नेकियूं मूंखे ॿुधायूं त ही न जूं नेकियूं आहिनि। तोड़े जो जेको माण्हू मस्जिद जे अंदरि बुहारी ॾेई करे गंद किचिरो खणी करे ॿाहिरि उछलाए थो उनजी नेकी बि ॿुधाई वई ऐं मुंहिंजी उम्मत जा गुनाह बि मूंखे ॿुधाया विया ऐं मुंहिंजी उम्मत जो वॾे में वॾो गुनाह जेको मां रसूल खे ॿुधायो वियो उहो इहो आहे जेको क़ुरान मजीद यादि करे वरी उन क़ुरान खे विसारे छॾे। अहिड़े तरीक़े सां जो ॾिसी बि वरी क़ुरान उनखे पढ़णु न अचे, माना यादि कयईं वरी उनखे संभालियईं बि कंहिं बि क़िस्म जो न। ऐं क़यामत जे ॾियारे इन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब जी कोरट जे अंदरि दाई थींदो। छा चवंदो? क़ुरान थो फरमाए वक़ाल रसूल या रब्बी इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। रसूल चवंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया क़यामत जे ॾियारे रब साईं जा ॾाढो दान ईंदा ए मुंहिंजा अल्लाह हीअ मुंहिंजी क़ौम आहे जंहिं क़ुरान मजीद खे छॾे ॾिनो आहे। हिन मुंहिंजी क़ौम छा कयो? क़ुरान खे छॾे ॾिनो। त पोइ तव्हां ॿुधायो जेको शफ़ाअत करण वारो दिलबर नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं कंहिं माण्हू जे ख़िलाफ़ क़यामत जे ॾियारे बीह करे दान ॾिए त उहो माण्हू बची सघे थो? उनजे बचण जी का बि उमेद आहे? इन जे करे क़ुरान मजीद जंहिंखे जेतिरो बि यादि आहे वरी कोशिशि करे उन क़ुरान मजीद खे सही नमूने सां यादि करण जी। का अहिड़ो उज़ुर न आहे, को मसइलो न आहे। खोड़ अहिड़ा हाफ़िज़ क़ुरान जा आहिनि जिन क़ुरान मजीद विसारे छॾियो आहे, उन्हनि जे लाइ वबाल आहे। ऐं क़ुरान शरीफ़ जो ॿियो अदब पढ़ण जो इहो आहे त क़ुरान शरीफ़ जे पढ़ण जे टाइम में माण्हू तकड़ न करे, लायानी मुआमलात ऐं मसाइल न करे। निंड थी अचे त आराम सां निंड करे। हीअ त अलाह जो क़ुरान आहे, ख़ुशू ऐं ख़ुदू सां पढ़िबो आहे। तव्हां यकीन ॼाणियो जेतिरो तव्हां क़ुरान मजीद ख़ुशू ऐं ख़ुदू सां पढ़ंदो ओतिरो अलाह ताला जी मुहबत तव्हां असांखे मिलंदी। छो त क़ुरान पढ़ण वारो पंहिंजे रब सां ॻाल्हाए रहियो आहे, हम कलाम आहे। पंहिंजे कपिड़नि जो, पंहिंजी उन जाइ जो, पंहिंजे मुआमलात ऐं मसाइल जो ख़्यालु करे सुठे नमूने सां बाअदब थी करे क़ुरान मजीद खोले करे रब जे क़ुरान मजीद जी तिलावत करे। ऐं फरमायूं त क़ुरान मजीद साफ़ आवाज़ सां पढ़ंदा कयो, चिटे आवाज़ सां। असां वटि मामिलो इहो आहे, अलाह माफ़ फरमाए। असांजूं नियाणियूं, असांजा पुट, असांजी औलाद वीचारनि खे क़ुरान शरीफ़ जे पढ़ण जी ख़बर न आहे। यकीन ॼाणियो 70 साल असांजे मुस्लमाननि जी ज़िंदगी थी वई आहे साईं। कारोबार जे अंदरि ॾिसंदव पहिरें नंबर ते फ़ैसिला करण वारो हमरा हूंदो, माण्हू उनखे चङो सम्झंदा हूंदा पर उनखे वीचारे खे क़ुरान शरीफ़ पढ़णु न ईंदो आहे। अफ़सोस आहे हिननि अखियुनि जो जंहिं अलाह ताला हिनखे अख ऐं ज़ुबान ॾिनी आहे, उन अख ऐं ज़ुबान सां रब जो क़ुरान न पढ़े, ज़िंदगी पंहिंजी ईअं तबाह करे छॾे। त मुंहिंजा भाउ ऐं ॿियो जेकॾहिं कंहिं अहिड़ी जाइ ते माण्हू क़ुरान मजीद खोड़ माण्हू वेठा आहिनि, तव्हांजे क़ुरान मजीद पढ़ण सां उन्हनि खे का तकलीफ़ वग़ैरह थिए थी, आराम सां वेही करे हिकिड़े पासे जे साइड में वेही करे, छो त क़ुरान मजीद जे पढ़ण जो हुकुम इहो आहे त जिते जिते क़ुरान मजीद पढ़ियो वञे उते गौर ऐं फ़िक्र सां क़ुरान मजीद हेॾां जेको पढ़े थो ॿियो गौर ऐं फ़िक्र सां उनखे ॿुधे। इहो अदब आहे क़ुरान मजीद जो। इन्हनि शयुनि जो बि तव्हां असांखे सही नमूने सां ख़्यालु करणु खपे। ऐं जॾहिं बि माण्हू कंहिं बि जेको आहे सो जाइ ते क़ुरान मजीद पढ़े त इन्हनि तमामु आदाब जो लिहाज़ करे ऐं रिआयत करे उनखां पोइ क़ुरान मजीद पढ़े। ॿियो असांजे इलाइक़े जे अंदरि या खोड़ सारा इलाइक़ा हूंदा उन्हनि जे अंदरि हिकिड़ो रवाजु आहे। उहो रवाजु छा हूंदो आहे? खोड़ सारा माण्हुनि खे वठी करे पैसनि ते क़ुरान मजीद पढ़ाया आहिनि। क़ब्रिस्तान वठी वेंदा आहिनि, पोइ उन्हनि खे को हाफ़िज़ आहे उनखे 200 रुपया 300 रुपया 500 रुपया 1000 रुपयो उनखे ॾींदा आहियूं त बाबा तूं वेही करे असांजे वॾड़नि जी क़बर जे मथां क़ुरान मजीद पढ़। यादि रखो इहो वॾो गुनाह कबीर आहे। वला तश्तरू बि आयाती समनन क़लीला। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो न खपायो क़ुरान मजीद जी आयतुनि खे पैसनि ते। न पढ़ण वारे खे सवाबु मिलंदो, पढ़ण वारे जे लाइ बि वबाल आहे। जेको माण्हू उनखे वठी वञी करे क़ब्रिस्तान, हा तव्हां पाण वञो,
तव्हां पाण वञी करे जेको तव्हांखे रब जे क़ुर मां यादि आहे, सूरह फातिहा यादि आहे, अलहम्द यादि आहे, नास यादि आहे, जेको यादि आहे वञो क़ब्रिस्तान वञी करे तव्हां पाण पढ़ो। पर हिकिड़ा माण्हू ख़ासि सिरजी करे जंहिंजो धंधो ऐं कारोबार क़ुर मजीद जे पाण खे कारोबार न बणायो, उन्हनि माण्हुनि जे लाइ वॾो वबाल आहे। हिकु बुज़ुर्ग हिकायत लिखी आहे त हिकिड़ो बुज़ुर्ग हूंदो, हुनजो मामूल हूंदो। मामूल हुनजो छा हुयो, तो रोज़ाना क़ुर मजीद क़ब्रिस्तान जे अंदरि वञी करे, हिकिड़ी क़ब्रिस्तान हूंदी हुनजे अंदरि वञी करे कुझु क़ुर मजीद जो हिसो पढ़ी करे वरी पंहिंजे घर वापसि ईंदा। हिकिड़ो दफ़ो हे वीचारो कंहिं कम जी मशगूलियत जे करे न वञी सघियो। राति जो जेॾी महिल सुतो पियो आहे, हिन ख्वाबु ॾिठो। उन ख्वाब जे अंदरि हे ॾिसे थो पियो, अलाए केतिरा माण्हू हिन जे घर जे अंदरि आया आहिनि। ख्वाब में ॾिसो, न कंहिंखे सुञाणे थो, न उन्हनि सां उनजो का ॾेती लेती आहे, न कुझु। छा सभिनी खे चई, अदा तव्हां केरु आहियो? हे जथो भेण, हे अलाए केतिरा माण्हू तव्हां मुंहिंजे घर जे अंदरि हलिया आया आहियो, छा मसइलो आहे? चई, असां फलाणे क़ब्रिस्तान जा मैयत आहियूं। तूं जॾहिं रोज़ाना अची करे असांजे मथां क़ुर मजीद पढ़ंदे न, पोइ तुंहिंजे पाण जे करे क़ब्रिस्तान में सभिनी माण्हुनि खे जो ईसालो सवाबु मिलंदो हो। अॼु तूं न आहे, तोखां विसरी वियो, असां हिन जे करे तोरे आया आहियूं। त महिरबानी करे जेको अमल रोज़ाना कंदो आहे, हो त ईअं अलाह जी रज़ा ख़ातिर वञी करे पढ़ंदो, कंहिं पैसे ॾोकड़ जे करे न पढ़ंदो। महिरबानी करे बुज़ुर्ग जीअं उथियो, फ़ौरन हुन क़ब्रिस्तान जे अंदरि वियो ऐं वञी करे वरी उन्हनि जे मथां जेको क़ुर मजीद जो हिसो पढ़ंदो पढ़ी आयो। त मुंहिंजा भाउ, ईअं क़ुर मजीद पढ़णु त बरकत आहे, हर जाइ ते माण्हू करे पढ़े, पर पैसनि जे एवज़ वञी करे असां वटि इहो मामूल आहे, वञी करे असां पैसनि ते जेको आहे क़ुर मजीद पढ़ाईंदा आहियूं या कंहिंखे चवंदा आहियूं, इहो वबाल आहे। ऐं रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ुर खे गौर ऐं तदब्बुर सां पढ़ंदा कयो। असां त अजमी आहियूं, असां अरबी सम्झूं नथा, पर जे सम्झूं जिथे जिथे अज़ाब जो आयतूं आहिनि, जिथे किथे अलाह जे नेमतुनि जो ज़िक्र आहे, किथे ख़ुदा जी हिकिड़ाई जो बयानु आहे, किथे तौहीद जो बयानु आहे, किथे क़यामत जो बयानु आहे, उन जॻह ते इंसान जीअं पहुचे थो उनजी दिलि ईअं बाक़ाइदा दहके पई ऐं अलाह जे ख़ौफ़ जे करे उन जे अखियुनि मां अश्को बहार ॻोढ़ा वही अचनि। बुख़ारी शरीफ़ जी हिकिड़ी रिवायत आहे, हज़रत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला खे घुरायो। पाण फरमायूं त ए अब्दुल्ला बिन मसूद खे चऊं तव्हां क़ुर मजीद जी तिलावत कयो। उन अदबनि जो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह साईं तव्हां ते क़ुर मजीद नाज़िल फरमायो आहे, मां तव्हांजे आॾो कीअं पढ़ी सघंदो? पाण फरमाए, मुंहिंजी ख़्वाहिश आहे तूं पढ़। फरमाई त मां औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे क़ुर मजीद पढ़ियो। पोइ जॾहिं मां फ़कैफ़ इज़ा जिना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीदिन व जिना बिका अला हाउला शहीदा, इते जॾहिं मां पहुतुमि त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां अश्को बहार ॻोढ़ा वञनि पिया। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे मुबारक तां मोती हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चहिरे तां लहनि पिया। चवनि अलाह जे रसूल हीअं इशारो करे चयो त ख़ामोश थी वञ। कि मां ख़ामोश, हिन में इहो आहे त हर नबी खे पंहिंजी उम्मत जे मथां शाहिद करे आंदो वेंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॿुधो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां अश्को बहार ॻोढ़ा वही आया। मुंहिंजा भाउ, जंहिं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ुर मजीद रब साईं नाज़िल फरमायो आहे, उन पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधण सां जेकॾहिं अश्को बहार रब जा अश्को बहार ॻोढ़ा वहंदा, त पोइ तूं ऐं असां छा आहियूं? ॻाल्हि सम्झ में आई आहे न? पर हज़रत मौलाना अब्दुल हक देलवी रहमतुल्लाह अलैह मरजुल बहरैन पंहिंजे किताब जे अंदरि लिखियो आहे त अबू जहल जहिड़ो कटो काफ़िर जेको इस्लाम जो सभ खां वॾे में वॾो दुश्मन हो, पोइ जॾहिं क़ुर मजीद ॿुधंदो, अरबी त सम्झंदो हो, पोइ जॾहिं क़ुर मजीद ॿुधंदो हो न, क़ुर मजीद जे ॿुधण सां हुनजो दिलि ईअं सॼो लर्ज़ाइजी वेंदो हो ऐं चवंदो हो त अलाह जो कलाम बिल्कुलु सचो आहे। मूंखे अलाए छा थियो आहे जो मां हिन क़ुर मजीद जे मथां ईमान नथो आणियां। जंहिं क़ुर मजीद जे ॿुधण सां काफ़िर रड़ियूं कनि ऐं दाऊं कनि ऐं अलाह वारनि जो मामूल रहियो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु अचनि में कंहिं माण्हू हुन जे साम्हूं क़ुर मजीद जी हिकिड़ी अज़ाब वारी आयत तिलावत कई। हज़रत उमर साईं विया, किरी पिया, बेहोश थी विया, पूरो महीनो बेहोश रहिया, पूरो महीनो बेहोश हुया। ऐं हिकिड़े बुज़ुर्ग पंहिंजे किताब जे अंदरि लिखियो आहे त हिकिड़ो अमरा हुयो बसरा शहर जे अंदरि, हिकिड़ो आबिद ऐं ज़ाहिद हुयो, बसरा शहर जे अंदरि रहंदो। ॿुधूं त जॾहिं बि को माण्हू क़ुर पढ़ंदो हुनजे ॻोल्हनि अश्को बहार हुनजे अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा, बेहोश थी करे किरी पवंदो। पोइ हिकिड़ो आलिम हुयो, उनजो चलो भला मां बि वञी ॾिसां त छा मामिलो आहे, छा मसइलो आहे। पंधु करे जॾहिं पहुतो, हुनजे साम्हूं क़ुर मजीद जूं कुझु आयतूं पढ़े। या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नासु वल हिजारतु अलैहा मलाइकतुन ग़िलाज़ुन। इहे चंद आयतूं जेॾी महिल पढ़े तो अलाह वारो बेहोश थियो। इन में अलाह ताला फरमाए थो, ए ईमान वारो, क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा,
तव्हां पंहिंजे नफ़्स खे पंहिंजे आलो अयाल खे बचायो। वक़ूदु हन्नास अलैहा, उन बाहि खां जंहिंजो ॿारणु अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वल हिजारत वक़ूदु हन्नास वल हिजारत अलैहा मलाइकतुन, जंहिंजो ॿारणु जेको आहे सो पंहिंजो पथर इंसान आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला उनजे मथां शदीद हिकिड़ा फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि। बेहोश थी वियो। कुझु देरि खां पोइ वरी होश आयुसि। वरी उन आलिम खे कारी साहिब खे बुज़ुर्ग खे चई यार ॿीहर बि महिरबानी करे क़ुर जो आयतूं पढ़। फरमाईंदासीं जॾहिं ॿीहर बि क़ुर मजीद जो आयतूं पढ़ी वरी इहे बेहोश थी वियो। असां वरी पाणी खणी करे हिन जे मथां छंडा वग़ैरह जॾहिं लॻाए ते हीअं जो नफ़्ज़ चेक करे ॾिसूं त वीचारो अलाह जो बानो फो थी वियो। अल्लाह जे क़ुर जी आयत ॿुधण सां रूह परवास थी वियो उन बुज़ुर्ग जो, वफ़ात करे वियो। परेशान थी विया। बहरहाल वीचारे खे खणी मिट माइट आया, हिनखे दफ़नाए जॾहिं आयासीं उहो बुज़ुर्ग थो चए मां राति जो हिन बुज़ुर्ग खे ख़्वाब में ॾिठो। ख़्वाब में ॾिठुमि 24 जे चंड वांगुरु हिन जो चहिरो चमके थो ऐं साई हिनखे जेको आहे सो पंहिंजो टोपी पातल आहे जेका बाक़ाइदा हीरनि जवाहिरात खां वधीक चमकी रही। मां चयो ॾे अलाह अलाह जा माना छा थियो? चई अलाह जो वॾो फज़ुल थियो, अलाह मुंहिंजा हरई गुनाह माफ़ करे छॾिया। चई छाजे करे? चई सिर्फ़ु हिन क़ुर जी आयत खे ॿुधी करे जेको डपु मुंहिंजी दिलि जे अंदरि आयो न, जेको ख़ौफ़ मुंहिंजी दिलि जे अंदरि पैदा थियो, रब इन ख़ौफ़ जे करे मूंखे शहीद खां वधीक सवाब अता फरमाए छॾियो। त क़ुर एॾो वॾो मक़ाम आहे। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह साईं जमी मुस्लमाननि खे क़ुर मजीद सां सची मुहब नसीब फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्ली